उठ तां विञणी बि लथी चङी, मतिलबु उठ तां विञणी जेतिरो ॿार बि लथो चङो आहे। उठ पोड़ो त बि ॿ कमाट लहे। कमाट मां हिते मतिलबु ही वरितो वियो आहे त ना तजर्बेकार माण्हू या वॾी उमिरि जो माण्हू नौजवान खां वधीक तजर्बेकार हूंदो आहे। माना उठ अगरि पोड़ो आहे त बि ॿिनि कमाटनि जेतिरो कमु करे थो। ॿ जवान हिकु पोड़े जे बराबरि बि मुश्किल थी सघनि। उठनि ते उतारा, घोड़नि ते घर। हिन पहाके में हिकु रोलाक माण्हू जो मिसाल ॾिनल आहे, जेको कॾहिं किथे त कॾहिं किथे। उतारनि में उठ कायो वञे या किन घरनि में घोड़ा कायो वञे। उठ लाइ 8 आना पर गेलाणी 10 आना। माना ॻाल्हि ई उब थी। मतिलबु उठ जी क़ीमत 8 आना आहे, पर उठ पासे करे रखण जी क़ीमत या मज़दूरी वरी 10 आना आहे। जी चवंदा आहिनि त चयाने जो गिदड़ रुपए जी रसी। उठ जी मानी जत ते, मतिलबु उठ जत जे रोज़गार ऐं मानी गभे जो ज़रियो आहे, ऐं जत वरी उठ खे खाराइण जो ज़िमो खणे थो। ॿई हिक ॿिए लाइ लाज़िम मलज़ूम आहिनि। उठ खे घुंघरू कोन ॿधबो आहे, यानी बेजोड़ शादी या नंढ वॾाई जे फ़र्क़ तरफ़ इशारो कयल आहे। हिन में जेका शइ जिते ठहे, जंहिंसां ठहे उन ई भेड़ी कजे, ऐं ग़लति फ़ैसिला जेके आहिनि से नुक़सानु रसाईंदा आहिनि। तंहिंजे करे उठ खे घुंघरू कोन ॿधबो आहे।